नसीराबाद में चमड़ी की बीमारी के इलाज लाइ मुफ्त तिबी कैंप कायम कई वही है। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अल्लाह बख्श कुरैशी। जी बिल्कुल, अज नसीराबाद में ही चमड़ी की बीमारी की मुफ्त तिबी कैंप लगाई वही है। नसीराबाद में जेतिरियूं भी मेडिकल कैंपूं लगियूं उन्हनि में हीअ पहिरीं चमड़ी की कैंप आहे जंहिंमें चमड़ी के मरीज़न के मुफ्त तिबी इमदाद ॾिनी पई वञे ऐं जंहिंमें ख़ासि तौर ते हैदराबाद जो स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर आहे अमीर हमज़ा जेको ऑनलाइन चेकअप करे रहियो आहे ऐं ऑनलाइन दवाऊं एडवाइस करे रहियो आहे जेके दवाऊं आयल मरीज़न खे ॾिनियूं पियूं वञनि। डॉक्टर गुलज़ार अहमद शाबरानी साहब असां सां गॾु आहे जंहिं मुसलसल कैंपूं लॻाईंदो। अॼु हिन जी 15वीं कैंप आहे ऐं हिन जो इहो ई जज़्बो आहे त अञा बि कैंपूं लॻाईंदो रहंदो जेसीं ताईं ही बरसाती बोड मुतासिर वापसि पंहिंजे घरनि ॾांहुं नथा वञनि। अचो खाइसि मालूम करियूं त हुनजो हिन मुतलिक़ छा चवणु आहे। तमामु घणो मां थोराइतो आहियां मीडिया जो बि ऐं उन खां सवाइ जेके मुख़ैर हज़रात आहिनि उन्हनि असां सां तावन कयो आहे। तक़रीबन असांजी 15वीं कैंप आहे जेका मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ ॻोठनि में असां आई आहे जंहिंमें तक़रीबन 12 खां 13 लखनि ताईं दवाऊं असां मरीज़नि खे प्रोवाइड कयूं आहिनि। इंशाअल्लाह ताला इरादो इहो ई आहे जेसीं ताईं इहे बोर्ड जा मुतासिर माण्हू मारूड़ा हिते आहिनि तेसीं ताईं इन्हनि जी ख़िदमत कंदा रहंदासीं। असांजी कैंप जेकी असां अॼु नसीराबाद में कई आहे ऐं असां मुख़्तलिफ़ शहरनि में इहो कैंप अरेंज कयूं था। एडको जी तरफ़ों इहो कैंप अरेंज थिए थी ऐं इहो ग़रीब जेका पेशेंट आहिनि उन्हनि खे असां मुफ़्त दवाइयूं बि ॾियूं था एडको जी तरफ़ों। हिन में असां वटि सोरियासिस वधीक आयो आहे हिन में ऐं फंगस वधीक आहे हिन में असां वटि ऐं एक्नी बि वधीक आई आहे हिन में असां ऐं हिन खां वधीक बैक्टीरियल इन्फेक्शन वधीक आयो आहे हिते असां वटि। जी नाज़रीन, तव्हां ॿुधो त डॉक्टर गुलज़ार अहमद शाबरानी साहब उनजो इहो ई अज़म आहे त हीअ कैंपुनि जो सिलसिलो जारी रहंदो ऐं रिलीफ कैंपुनि में तमामु ख़राबु सूरत हाल आहे ऐं उते माण्हू वीचारा मर्ज़नि जी लपेट में आहिनि। उन्हनि खे सही वक़्त ते इलाज मुआलिज नथो मिले जंहिंखे नज़र में रखंदे हिननि ही समाजी ख़िदमत जो कमु शुरू कयो आहे ऐं हीउ सिलसिलो ओसी ताईं जारी रखियो वेंदो जेसीं ताईं ही बोड मुतासिर बरसाती बोड मुतासिर वापसि पंहिंजे घरनि ॾांहुं नथा वञनि। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़ नसीराबाद।